शफ़न खे गणतीअ वारी हालत में खथूरियो अस्पताल खणी वियो आहे। छा? न न। हाँ काका, बेहोश हो, मुंहिंजी गाड़ीअ में खणी अस्पताल विया अथसि, वञी वावर करेसि। बचाव था अथसि न। अल्लाह अल्लाह कर काकी, त शफ़न तां खतरो टरे। या अल्लाह, तू रहम कजे, तू वाली वारिस आहीं। शफ़न ॾे केर कजे, मूंखे निधड़ को न कजे मौला। धाणो तू वारो कर, जेके पैसा पेती में पिया आहिनि न खणी अच, त मां वञा शफ़न ॾे। जल्दी कर धाणो। हाँ, जो आइस। वञ वञ। मालिक खैर को जाए। जेके आहिनि ये कई हाली। तू दुआ कर, मां वञा। अल्लाह खैर कंदो। या अल्लाह, तू खैर कजे, तू पंहिंजो करम कजे मालिक। धाणो जी दिल में करे दुख के माण्हूअ जो कबो आहे। दुख न आहे मां, बाहि थी पई आहे। बाहि ॾे धाणो खे, तू पाण खे छो थी साड़ी? बाहि आहे त न वञा हा तोसां, ऐं न वञा हा न मामी धाणो गोह वांगे ज़बान मिरकाए घटि वधि ॻाल्हाए आ। कंवल, जंहिंजी उमिरि जी ख़बर हुजे उन जा ॾंद न ॾिसजनि। मासी धाणो जी तूं दिलि में न कर। इहो ई त चवांसि थी वई आ। खैर आ धीअ, धाणो जो कम ई धमचर आ, त उन ॾे ध्यानु ॾियण या सोचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अम्मा, खाली पीली हरू भरू न कोई ॻाल्हाईंदो आ त दुख थींदो आ। अबा कीअं आहे? मासी बिस्मिल्लाह। अदा, अचण वञण घटाए वियो आहीं? नूरी, क्लिनिक में मसरूफियत सबब वक्त ही नथो बचे। हुआ बि जिते। खैर, मासी शबाना। जी पुट। मां मोकिलण आयुसि, का रंजिश हुजे त मासी माफ़ कजो। काॾे वेंदे? शहर वेंदुसि, पोइ वरी उमिरे ते हलियो वेंदुसि। भी त पुट। चओ मासी। नाराज़गी आ? न मासी, तव्हां सां नाराज़गी सवादन लाइ सिका। रोज थो उभरे कारो सिजगर में वर्तल दुनिया। चरी न रो। कारिया कारा ठल दुनिया। तुझो साह कढी तोखे इन बाग में पूरी दुस, जीअं वणनि खे तुझो खाणो नसीब थे। खुदा खुदा जे वास्ते दादर न छॾींदुसि तोखे। दादर रब खे मञ। तूं मुंहिंजी मामीअ खे घटि वधि थो चईं? हा, मूंखे डॉक्टर सां तार जो दादर खे दाह ॾे। मूंखे कहिड़ी ख़बर त तूं दाह कढी थो रखी। थोरो विथीर को थी पी। इजो कुबो नथी, सिधो थी। दादर दादर कपड़ा कपड़ा नथो ॿुधाए सघां। मां चवां थो ॿुधाए। आवाज़ आहिनि। पुत्र वो अची वीचारे सासी वियो तो अथई। मगर पूरो की मां पी नथो सघां। कपड़ा याला दियान। भॼ, मां चवां थो भॼ, जीअं तोखे छिरा बि छुई न सघनि। मौत आहे, मौत टलणो नाहे, नाहे टलणो।
पुट समकदार माण्हू खिलंदा। जेकॾहिं तूं इहे लफ़्ज़ ॿुधी आहे न, हुन जा जुमला तूं बि सही न सघी आहे सोट। शायदि मरी वियो। वो धन दो मालिक। रोक याद मदर बाकी मां हीरे वनी एसपी के चवा दो। एक कपड़ा तुराए वो धमकी दे। हल पवे न खाम खा कोन गिची में। दम तो खबर पजी मिंदी दादा न के धमाली फकर जी। हां हाल हिंदाणे जड़ो गिरे तो वरी काती है। तू बयान कर छा मसलो आसू। साईं 2010 वारी बोर्ड में मुंहिंजे ऐं साजन जे जगह जो विचो कोट किरी पियो। मां खणाया थो त खणण नथो ॾे। हा साजन। साईं मां त चवां थो जिते हुई उते ही खणे। मुंहिंजे पासे छो थो वधे। असू फॾो थो करी। न सरकार फॾो ऐं मां। फॾो न आहे त छा आहे। 2010 के 3 साल गुज़री विया आहिनि। साजन खे कोट खणण नथो ॾी अञा फॾो न आहे। मां चवां थो सिधो थी न त समझी थो बगन जी सट बघियड़ जो झट। मां सिधो आहियां बगन। साजन में ट्रेड़ आ। अमीन वारे दम कढायो। मां उन ते कोट ठरायां। सरदार खां वधीक को ॿियो अमीन थींदो छा। पोइ जेको फ़ैसिलो करे मूंखे मंज़ूर आहे। बिनी के मंजूर आ न। या फतवा फ़ैसिलो ॿुधायो सरकारे। मुफ्ती आयो छा जो फ़ैसिलो ॾींदो। माठे जी सरकार। बगन तव्हां खे दंग कढी ॾींदो। 30,000 रुपया पुलिस जो ख़र्च ऐं लख रुपयो बिनी ते डंडा। ॾिसो छा था थी वियो फ़ैसिलो। असां पाण में ठही वेंदासीं सरदार। न साजन। हाँ बिल्कुल। मूं ठाहियो आहे तव्हां बिनी खे 3 ॾींहंनि अंदरि पुलिस जो ख़र्च ऐं 20,000 सरदार जो ख़र्च पहुचायो। बाक़ी भली वञी पाण में ठहो। 3 ॾींहंनि अंदरि मुंहिंजे फ़ैसिले ते अमल न थियो त 2 ॼणा लाकअप हूंदव। ॾींदा कीअं न त बगन जी सट बघियड़ जो झट। सरकार मां पाण वठी ईंदोमान। तव्हां घबरायो छो था। हाणे हलो वाइड़ा थी ॾिसो छा था। बाबल कयो न अलूअ वलूअ कम। बिल्कुल करे ॾेखारियाऊं। हाँ न ठारेवा बाबा साईं न ठारेवा। हाँ इहो भी को डंडा खर्चा। अरे बहरहाल विझबो आहे पीरल न जन अगवा जे केस में चालान। जेका न साम्हूं हूंदी आहे उहा सांग ते बि अची सघे थी। सांग ते तूं मूंखे उते छॾे ईंदे त मां तोसां मिलण ईंदसि पई। मुंहिंजूं अखियूं थदियूं पर तो लाइ मुनासिब न लॻंदो। बाक़ी छा मुनासिब लॻंदो। तुंहिंजो उतां निकिरी अची मिलण तो लाइ बहितर नाहे नूरी। दादा न बाक़ी छा बेहतर आहे। मां ईंदुसि पियो मासी खदीजा जे मिलण बहाने। वाइदो। वाइदो। पानी ॾिजांइ। थोड़ा पानी। जी अम्मा। पानी घुरी न। जी अम्मा पर मां पाण ई थी पियां। शल दादन ईअं ई करे न त मां जी कोन सघंदसि।
अजायो थी गोड़ा गाड़ी उनजी दिल में आहे ही न कुछ और तू परेशान थी थे। अमा कंहिंजो दर की पढ़ी ॾिठो आ मथी दिल खां चई वियो आ। घणा भेरा चयो थी मैं न दोहराई इहा ॻाल्हि वरी बि साॻी ॻाल्हि। अमा अलाए कीअं कमल गुल में कोका फुटी पिया ऐं सतार खे चुभी पिया न त ईअं न थिए आ। चयमि न त तूं अहिड़ो ॻाल्हाइण शुरू कयो आ जो सम्झ में ई नथो अचे। आख़िर मसलो आहे छा? को मसलो न आहे अमा। आहे अमा तू छा बि समझी पर मुंहिंजा सतार खे चयल जुमला हर हर सताइनि था तॾहिं त वञण जूं वायूं थो करे। जीअं समझी अमा मूं त दिल जी ॻाल्हि कई त मूंखां ग़लती थी तॾहिं सतार ॾुखारो लॻो। समझाए समझाए मां ई बीमार थी पई आहियां ऐं तूं समझे ई नथी। पाण सां गॾु मूंखे बि बीमार करे छॾियो अथई। मां त समझां थी तूं त होशावास विञाए वेठी आहीं कंवल। छा कयो गोहर सां गुस्ताखी माना मूंसां बोतार गोहर ऐं गुस्ताखी वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि आहे। तुंहिंजे लहजे में भी गुस्ताखीअ जी बोई थी अचे सरदार। पर तो हिन सोटल हिन गोहर खे बराबर बीहारियो आहे बराबर। हाँ सही सोटल सत्य आसमां जी मखलूक आ। गोहर तू न ॻाल्हाए। जॾहिं सरदार ऐं सोजल ॻाल्हाइनि था त तूं छाजे लाइ विच में टपो ॾी? तूं बि न ॻाल्हाए कासिम। चवण ॾे मूंखे। जेको बि चओ शहबाज खान उहो साप जहिड़ो हुजे साप जहिड़ो। सरदार शहबाज खान के साप से खाण वारो तूं केरु थींदो आहे? मां सोढल आं सोढल जी छड़प हाथी आंदो न चुरे। सोढल आईंदा जेकॾहिं गोहर सां गुस्ताखी थी न त माफ़ न कंदो मैं। शहबाज खान बाबला हिन पंहिंजे गोहर खे रोक पंहिंजे हिन गोहर खे। मामूली जीतामड़ा माण्हू मोकिले ही मूंखे माराइण थो चाहे। इज्जत ऐं ज़िल्लत जिंदगी ऐं मौत मुझे मौला जे हथ में आ। इन गोहर जे हथ में न शहबाज खान। मां छो माराईंदुसि? त इहो रिहान ऐं सोजरो केरो आहे? कंहिं मोकिलिया? इहो बि त इंसाफ़ न आहे न। राज भाई रियायत जो हुजण इहो मतिलब त न आहे न। असां वटि सरदार शहबाज खान जे लाइ इज़त आहे। बाक़ी अजाई दुश्मनी जेको बि कंदो न त कासिम करंट आहे। खारे या मारे पंहिंजनि खे था मारायो। हथ वठी पंहिंजनि खे था मारायो। पंहिंजनि जे मथां त तव्हांजो हथ हुजणु घुर्जे। हथ बाज़ू बि सॾियो था ऐं इन्हनि बाज़ुनि खे कटियो बि पाण था। शहबाज खान ही गोहर अगराई कंदो या हलकड़ाइप कंदो त ही सोठल
न सांदो। बाक़ी जेकॾहिं मां अगराई कयां या हलकड़ाप कयां त पोइ ॾिसो ठल हर सज़ा लाइ तयार आहे। शहबाज़ ख़ान हर सज़ा लाइ तयार आहे। जेको हुडियूं ॾेई ॻाल्हाईंदो सो छा आहे? हलकड़ाइप न आहे। अञा चवी थो त साथ आहियां। सरदार साहब, अख में काठी लॻंदी सूर जी सट खां माण्हू दांत कंदो न, मिठो खाईंदो न, त असांखे नांग कोन्हे खाधो जो असां ईअं ॻाल्हायूं। सरदार, असीं तोखे सॾ में सॾ ॾींदासीं। परवेज़ ख़ान तो वारो भाउ असां सां ठीक न हलियो। जेकॾहिं तूं जीअ में जी कंदे न त ही सोठल 7 दफ़ा जी बिस्मिल्लाह कंदो, जी बिस्मिल्लाह कंदो 7 दफ़ा। अकासम वारा तूं सही पियो चवी। इन जे मथे में हवा भरिजी वई आहे या हवा कढणी पवंदी। सरदार इस ॻाल्हि न कीअं पिया। इन्हनि खे मिठो ज़हर थी पकबो, पोइ ख़तम। सोडल लॻे थो त असांजे विच में विथियूं वधी वेंदियूं। वक्त खां अॻु इहे ॻाल्हियूं जे दिल में किथे का खोट आहे न त खोले ॿुधाए। तानो न ॾे सोडल, जे खोट हुजे त खामी मरां। पोइ जेके मामला शुरू थिया आहिनि न से कॾहिं न कॾहिं किथे न किथे वीरी विझंदा। अलाए छो खुटको खाई वियो आहे। खुटको न कर, ही सोढल इन्हनि वीरनि खे लेपो ॾेई बंदि करण ॼाणे। सुमल तूं मुंहिंजी ऐं मुंहिंजी रहंदी। सोडल वरी भी मालकी ज़ाहिर तो करी, मर्द आई इहा सोच तो रखी। अफ़सोस आहे। सुमल दिया दवा जो वक्त थिया जी दवा खा। सारा अलग नकुलाए सोडल वरी अलग दाबा दे। मां त हिते अची फाथी आहियां। अम्मा इहा पचर छॾ, हाणे तकलीफ़ थी थिए। मूंखे सूर न थींदो हूंदो सुमल। छाजो सूर? वरी तोखे तकलीफ़ थी आहे छा मां? कहिड़ी तकलीफ़ जी ॻाल्हि करे कहिड़ी कजे? तव्हांखे चवां थी त वापसि हलो, पर मुंहिंजी ॿुधो ई कोन था। मां वैधान छॾणु मुड़ुस जो शान नाहे। केर भी हूंदो मोह ॾिबो, बाक़ी हाणे हितां हलणु नामुमकिन आहे। तो सोढल के विसारे छॾियो आहे मेहर। हरगिज़ न किबला। हाणे जेके हमरा हथ कया अथम न तन खे चवां थो सार लहंस था मौला जी मेहर सां। इन ये कम खे ढरन ॾे। नहीं दी
खैरूअ जो बदलो वठबो। पर मियार जी सरकार, चओ। खैरू बुधुम खून थियो, कहीं दफन कयो? कंहिं बि न। भला किथे दफन थियो? कि भला का सुध कोन्हे। मां समझा तो त लाश खे लोड़ियो हुयो। लोड़ियो वयो हो? बाबा मूंखे त ईअं थो लॻे, न अस्पताल पहुतो न वरी कब्रिस्तान। लॻे थो त वाह जे मच्छिन जे हवाले थी वियो। त पोइ सोढल सां बि ईअं ई थियणु घुर्जे मियार। थींदो किबला, ज़रूर थींदो। वज में अचे त वढजी वाह जे हवाले थी वेंदो। जीअं न अॼु ताईं खैरू ज़ाहिर न आहे, ईअं ई सोढल बि ज़ाहिर न थींदो, मौला जी मेहर सां। हाणे हल त भला फसल घुमी अचूं। हलो सरकार। मूं चङी तरह जांच लधी आहे फुरकान। त मेहर लाइ मुनवर ऐं रियाज़त जो कातिल। भला तव्हांखे इहो कमु कंहिं सौंपियो? मुंशी मेहार। मुंशी मेहार खे त मूं चयो ई न आहे। मां पाण अंदरूनी तरह ॻोल्हा में आहियां। असां बि अंदरूनी तौर ॻोल्हा में आहियूं, तॾहिं त पक ते पहुता आहियूं। तव्हां भले पक ते पहुचो, मां पाण पक कंदुसि त इन्हनि जा मढ़ मिट्टी हवाले बि थी न सघंदा। त करीस न अहिड़ी पक। कननि जो कचो न आहियां। उन ॾींहुं जेको होटल ते विहारे वियो हो सो नथो मिले। पाण ई सभु पधरा थी पवंदा। होटल ते केरु हुयो? हुयो हिकिड़ो जंहिंखे मुनवर विहारे वियो। असां बि ताड़ कयूंसि था, तूं बि कर, पर पोइ इहो ई पतो पइजी वेंदो त मेहर लाइ कातिल आहे। ॾिसंदुसि इन ॻाल्हि खे। मालिक जी कच्ची थी पवंदी। कीअं? उन ॾींहुं न जेको होटल ते वेठो हुयो, इहो न रहणु घुरिजे। वाह जी ॻाल्हि कई, इन ॾांहुं ध्यानु ई न वियो। चङो थियो न जो फुरकान ज़ाहिर कयो। न करे या त असांजो मनसूबो ई रद्द थी वञे हा। अॼु ई तलाश करे लाश छंडण हवाले कयूंसि। उन जो थाक सुझई? हा सुझे थो, पर पक मुंशीअ खां था कयूं। सर, रत मिलण सां शफन जो होश बहाल थियो, काको सोरा बि पहुतो। बहितर थियो जावेद, कंहिंजी ज़िंदगी बचाइण वॾो सवाबु आहे यार। जी सर। मूंखां पोइ क्लिनिक हलाए वेंदे न? तव्हां खां पोइ मतलब? मां कुझु वक़्तु शहर वञी रहंदुसि ऐं पोइ वरी सऊदीअ वेंदुसि उमिरे लाइ। उमिरे खां नथो रोके सघां, पर सर सुठो न आहे त तव्हां हज ते वञो। हज बि कबो, पर यार हेकर उमिरो करणु चाहियां थो। तव्हांजी मर्ज़ी, पर मां चाहींदुसि तव्हां हिते हुजो। हज जो वक़्तु अचे पोइ हज ते हलिया वञो। सोचां थो। सोचो न सर, इहा रिक्वेस्ट आहे। हिते सुकून न आहे जावेद। खल्के खुदा जी ख़िदमत एवज़ खुदा ज़रूर सिलो ऐं सुकून ॾींदो। डॉक्टर साहब। जी फरमायो। सरदार बहराम खान तुंहिंजी वापसीअ जो भुंग भरियो आहे। मुंहिंजी वापसीअ जो? अगवा जो थियो आहे? हा, उहो त दादन अहमद करे छॾायो। बहराम दादन खे सावा सरदार कयो आहे। घणो भुंग आहे? 2 लख। 2 लख? हा, 3 ॾींहंनि में पहुचाए, न त वलूअ खे वकड़ कढण ईंदा आहिनि। अचलू। या अल्लाह, तू रहम कजे, करम कजे। पंहिंजो ॾाढो क़ुरान लोॾे आई आहियां, तू पंहिंजी मेहर कर। मौला, शफन के सहेलिंगे चङो भलो कजे। मुंहिंजा रब, तू बंदे खे तकलीफ़ में खणो याद ईंदो ही। अर्ज़ अघाइजे थाणो गुनहगार बंदीअ जो। शफन जे सिर ॾे खेर हुजे, लख सलवातूं पढ़ाईंदसि मस्जिद में।
मुझे अपन पुत्र जियो अल्लाह तुझा लख शुक्राना तो मु मिस्किन जो अर्जा गायो आज पुत्र शफन अच वे ठीक ताई न बचड़ा अल्लाह तुझा शुक्राना न मुझा मालिक धाणो सदाईं या सुठड़ी मिठड़ी ज़बान हो जाई तो छो आफतूं अचन सदाईं ज़बान ते थई भला किरकिर पोइ कहर गज़ब ज़ुल्म सब असां ते था नाज़िल थियन धाणो जेकॾहिं न अल्लाह अल्लाह करी निमाज़ भी पढ़ी त केॾो न भलो थिए हाणे त निमाज़ भी पढ़ंदस बाकी ज़बान चमची के न कम जी न रोके सघेस त मूं ते मयार न है सोराब चाची जी कहीं बचा नाराज न थींदो कर मुखां नाराज न आहियां चाची मथो तो फिरे चक्कर था अचनि सुम्ही पो पुट शफन पुत्र सोराब इनके छा थियो शफन 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 सोराब जल्दी करे डॉक्टर के वठी आ तू थोड़ो ख्याल करीस त मां डॉक्टर के वठी तो अचां रब राहिमीन तू रहम कजे शफन पुत्र अल्लाह खैर करे रब साईं तू रहम कर रोज तो बेरे आरो सिज रोज तो बेरे आरो सिज आयादत वरी सोढल सा कंदो गोरे यो भी को सियासत जो हिस्सो आ मुखालिफ वट भी वञबो आ ई त राज जो आ रोज तो भरे पारो सिज रोज तो भेरे पारो सिज सिज गिरण में बरतल दुनिया कालिया तारा ठल दुनिया कोमल जज्बन जी धरती ते रोज तो फिरे पारो सिज उभन पूजन मोजु सदाऊं दर्द में लर्जी वनन चु फजाऊं ओवर नाइन वारो ना है रुन्यई रुन्या सुन्यई सुन्या रोज तो फिरे पारो सिज रोज तो फिरे पारो सिज कारो सिज कारो सिज